14 अगस्त अॼु आज़ादी जो ॾियारो आहे ऐं असां हिन खे भरपूर ख़ुशी अंदाज़ सां मल्हाए रहिया आहियूं। मगर ही उहो ॾींहुं आहे 14 अगस्त जेको असांजे वॾड़नि जो जानी ऐं माली वॾी क़ुर्बानीनि खां पोइ अॼु पाकिस्तान आज़ादु रियासत जो ख़्वाबु बणियो आहे। असांखे आज़ादु रियासत सां मोहबत सचाई सां असांखे हलणु खपे ऐं पाकिस्तान असांजी आज़ादु रियासत आहे। मगर पाकिस्तान आज़ादु रियासत के तस्लीम न करण वारा गद्दार ऐं पाकिस्तान जे ख़िलाफ़ु कमु करण वारा तव्हां अॼु ॾिसी वठो, हज़ारे न पर लखे माण्हू हिन आज़ादी जे ॾियारे खे पंहिंजे वतन जी ख़ुशी ऐं उन ॾींहं जी यादि ताज़ा करण जे लाइ जेके असांजे वॾड़नि क़ुर्बानियूं ॾिनियूं, अॼु उन्हनि वॾड़नि जी यादि ताज़ा करण जे लाइ माण्हू पंहिंजा कारोबार घर छॾे छुटियूं करे आज़ादी सां हिन ॾियारे खे इंजॉय कंदा आहिनि। ऐं असां तमामु घणा अॼु हिन ॾींहं खे वॾी ख़ुशी सां यादि कंदा आहियूं, छो त हीउ ॾींहुं जेको हिकु अनमोल ॾींहुं आहे, जेको असांजी रियासत पाकिस्तान असांजी सोचनि ऐं आज़ादु मुताबिक़ ख़्वाबु हक़ीक़त में जेको तब्दील थियो आहे। ऐं हीअ आज़ादु रियासत पाकिस्तान ऐं सिंध सूबे ज़िले मीरपुर ख़ासि जो तारीख़ी क़िलो खे माण्हू ॾिसण जे लाइ परे परे खां हिते अॼु आयल आहिनि।